बेबड़ी केडा थी वनी अटक मटक कंदी घर थी वना बियो काडे विंदस ये पितकड़ा पेड़ा खणंदी त कदा घर पचदी साल लगी विंदई वे मुसा मोटरसाइकिल ते तुखे मौला जो मुल्क घुमाया कबूतर माने स्कूटर अड़े ते नया वेंदी हां बाकी कार हो जे या त गड हलाया बेबी तू मुंजी जान नहीं न ए समझ त कार तू रुगो वे मुसा तोखे लजपाल होटल ते पुला खाराया चिकन टिक्का यो वात मुजो पानी पियो थो थिए मुजो मतलब आ तोखे आइसक्रीम खाराया तो जेतरा प्याला उते पिया है न ठीक आ भला एडो जिद करी तो त पो भला हल हां हलिया हल हलो सफा ये 100 स्पीड में हलंदासी 100 स्पीड में बुधी 100 स्पीड थई हाँ कबूतर सही मानू ना है हते तो मुझी ज़ाल के स्कूटर ते घुमाई दो अजु ने कबूतर के न छडींदस केर त मुझे मथे ते चढ़ी वई आ बाबल साईं तव्हां टई ॼणा हिकड़ी गाड़ी में न वञो त बेहतर आ छो त असांखे एहतियात करणु घुरिजे हाशिम तू बेफिक्र रह सरदार साईं जी हिफ़ाज़त लाए मां आया ना तू छो तो परेशान थी बहादुर उहा ॻाल्हि सही आ पर असां बाबल साईं खे कॾहिं बि अकेलो न आहे छॾियो मां ऐं दिलावर हमेशह हुन सां गॾु हूंदा आहियूं ना हाशिम तू ऐं दिलावर मुझी गैर मौजूदगी में हो ताकत रहंदा छो त मुझी न्याणी अकेली आ उन जी हिफ़ाज़त तव्हां ॿई कंदो इहो मुंहिंजो तव्हां ॿिन्ही खे हुकुम आहे सरदार साईं तव्हां जो हुकुम अखियुनि ते पर पंध वॾो आहे ऐं असांजा दुश्मन बि घणा आहिनि दिलावर मूंखे पंहिंजो को बि फिक्र न आहे फिक्र आहे त पंहिंजी धीअ जो फिक्र आहे ठीक आहे सरदार साईं तव्हां जी न्याणी जी हिफ़ाज़त असां पाण कंदासीं तव्हां बेफ़िक्र थियो सरदार साईं मुझे ख्याल में तो हाणे असांखे हलणु घुरिजे थोरो तर्स वरेरो अनवर अचे त पोइ टई गॾिजी था हलो अॼु घटि न थींदी कबूतर ऐं बेबी सां अहिड़ियूं लठियूं हणंदोसान सफ़ाने उफट मारींदोसान सुभाणे कावश ख़बर में चिॿा फुट अचनि ॿिन्हिनि जा बेबी बेबी पिस्टल छो थी फिटी करे लगे ये छो क्यों दी केने आंदो थई ही पिस्टल मुके कबूतर ॾिनो ऐं चोथई दुश्मन खे ॾिसी उनखे उफट मारे अच बेबी कबूतर सही मानू ना है ए मां भी न लक्षण ॾिसी मायूस थी वियो आ छो छा कयो आहे मूं बेबी तू मुसा बेवफाई करे रही आई तू कबूतर सां स्कूटर ते घुमंदी वती त तू कबूतर सां स्कूटर ते घुमी न तो मुझे यहाँ तो सड़े बेबी यो मुखा बर्दाश्त न तो थई त पो सब्र करे छो त मां कबूतर खे पंहिंजो भाउ समझंदी आ दादी का शादी आई बेबी तू भली उनके पंहिंजो पी समझ पर हु कबूतर आहे कबूतर हु हर औरत खे कबूतरी समझंदो आ सवाए बसरा जे उहा उने जी नेत ऐं तू जल्दी करे वञी मुंहिंजे लाइ चांहि ठाहे खोड़ चाहिए मुझी बेबड़ी प्यारी मुझी तुझे लाइ चाहिए खोड़ हाणे जो हाणे चांहि सुठड़ी मिठड़ी ठाहे खणी तो ठीक है अरे वरी केरा दिसा सकेरा जी अदा समझा जर पंहिंजी ज़ाल खे मुंहिंजे मासूम पुट ॾांहुं रांदी को खसे आई आहे केड़ो रांदी को बा पिस्टल प्लास्टिक जो पिस्टल आहे यो प्लास्टिक जो पिस्टल आहे हाँ हां अब आशिम सरदार साईं ने थोड़े खारजे पियो काथे आ मसी बसराम
बाबल साईं त कराची वियो आहे, पर तूं छो वापसि मोटी आई आहीं? अरे अब्बा मां हिकिड़ो न्यापड़ो ॾियण आई आहियां सरदार साईं खे। मूंखे ॿुधा, न्यापो कंहिंजो आंदो अथई? हाणे हिन खे न्यापो ॾियां? मुंहिंजी मगी त ॾिस, छा हिकिड़ो ॿटड़े घड़ियूं वेठो आहे सरदार साईं जे जाइ ते, उॾरे थो। नोरीड़े जी महिमानी ॿ भेर ॼाण सरदार साईं मोटियो, पोइ इहो पसारी पाण पियो उथी बि सलाम कंदुसि। ओ मासी बसरा ॿुधा है न, बसरा जहिड़ी कचे तड़ी पके मुंहिंजा फ़क़ीर त फिरंदा था वतन पिया। अबा हाशिम हाणे जे ॿुधे थो त ॿुध, ख़बर अहिड़ी आंदी थमाए जो असुल ॿुधंदे न त वाह वाह कंदे। अबा साइण रेशम ॾिनो आहे न्यापो त सरदार साईं खे वञी ॿुधाए लौंगो ऐं एहसान साईं ॿई क़ैद हिन बख्शूअ वटि। छा साईं एहसान बख्शू वटि क़ैद आहे? हा बा हाशिम, लौंग जी पक है सोरहाना, बाक़ी एहसान साईं वारी ॻाल्हि मिड़े कुझु थोरी शक में आहे। ठीकु आहे मासी बसरा, तूं हाणे भली वञ। हाणे मां ॼाणियां त इहो बख्शू बदमाश ॼाणे, इन कमीणे जो मां अहिड़ो अशर नशर कंदुसि जो दुनिया ॾिसंदसि। ठीकु आहे बा हाशिम, हाणे मां वञा थी पई वञी बेके सां मिलां। पर अलाए ने भागो वियो बेगो हिते पोर्ची खाने में अलाए घर इहा बि ख़बर कान्हे। मासी हिते कोन ई घर हूंदी। बस कचे हुजे जा फकीर मुंहिंजा फ़क़ीर फिरंदा था वतन, पाण ई ॻोल्हे थी लहांस पई। चङो आहे बा, मां हलाई। चाचा हाय रुकजी छो या? दिलावर पुलिस साजिद जी रोशनी सरेआम घुमन पिया। चाचा सूमर जेकॾहिं घुमनि था त हिन में तूं असांजो छा? हूअं बि सरदार साईं साइण रोशनीअ जो संग साजिद खे ॾेई छॾियो आहे। संगामती तुंहिंजी ऐं मीरा जी बि त थी आहे न, पर तव्हां ईअं सरेआम नथा घुमो, तुंहिंजो बि त हाणे वनवाह पवंदो। तव्हां त ज़माने में इज़त सां हलो पिया न। चाचा सूमर इहे वॾा माण्हू आहिनि, तंहिंजे करे इहे सरेआम था घुमनि, ऐं असां ग़रीब माण्हू लोक खां लिकी मिलंदा। त छा पाबंदियूं रुॻी ग़रीबनि लाइ हूंदियूं आहिनि छा? चाचा सूमर इहे न अमीर माण्हुनि जूं रीतूं ऐं रस्मूं आहिनि, ऐं असां ग़रीब माण्हुनि खे चवंदा आहिनि त तव्हां ॼट हो। इहा सुठी ॻाल्हि त न आहे। चाचा सूमर तूं छॾे ॾे हिन माण्हुनि खे, इहे अमीर माण्हू आहिनि। हफ़्ते खन में मुंहिंजी बि शादी थियण वारी आहे, तूं अचु छॾी न हलिया। बाबा साईं बि कराची वियो आहे ऐं मासी बसरा बि पीर मुंजन वटि रहे। मूं सोचियो त मौक़ो सुठो आहे, तोखे कॉल करे घुराए वठां। इहो त तमामु सुठो कयो। मां बि पंहिंजे बंगले ते बोर पियो थियां। रोशनी मूंखे हिकु ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मां बसरा पीर मुजन वारनि ॾे छो थी रहे? पीर मुजन त तव्हांजो दुश्मन आहे न? हा साजिद, मां ई बसरा खे मूं मोकिलियो आहे हिन पीर वटि, ऐं उहो बि बाबा साईं जी इजाज़त सां। पर आख़िर छो? इन करे साजिद त मां ई बसरा हुते वेही पीर एहसान साईं जो पतो लॻाए त हू किथे आहे। हिन जो मतिलबु त बसरा हुते वेही तव्हांजी जासूसी पई करे? हा, तूं खणी ईअं ई सम्झ। पोइ त तूं मूंखे पंहिंजे घर में घुराए पई सघी।
केर कोन हुयो सुकून सां वेही कचहरी कयूं ख़बर पई अथई त असांजा वॾा असांजे मिलण खे सही नाहिन सम्झंदा। पोइ मां तोखे घर में कीअं घुरायां हां? खैर हाणे आयो आहियां त पोइ हिते बि पंहिंजे सोने सां कचहरी थो कयां। अस्सलाम वालेकुम मुर्शिद साईं। वालेकुम सलाम। ए खबर कबूतर अकेलो आयो या माई बसरा के वठी आयो? मुर्शिद साईं दोल वजई दोसू बीहे मीरा जी दिलावर जी हफ्ते खन में शादड़ी थई, बाकी रही अदी बसरा शादी खां पोइ मोटंदी। इहो तो सुठो न थियो, बसरा के हिते वॾा कम करणा वा। मुर्शिद साईं हो काने का त खैर आ, उन्हें वारा कम मां ई कंदो आहियां। भेण भाउ साॻी ॻाल्हि आ। मुंहिंजनि साईं 2 रुपया ॾियो त तव्हांखे हिकिड़ी ख़बर ॾी ॿुधायां। केड़ी खबर आंदी थी कबूतर? बहादुर ऐं वॾेरो अनवर ऐं शाह ज़मान इहे विया आहिनि कराची एसपी जी बदली कराइण। कबूतर मुंहिंजो कम थी वियो, हाणे मूंखे एसपी जी परवाह न आहे, पर शाह ज़मान एसपी जी बदली कोन कराए सघंदो। मुंहिंजनि साईं आ जेका ख़र्चड़ी जी ॻाल्हि कयूं इहा विसरी वियमि छा? कबूतर वञी बसरा के वठी अच, पोइ मां तोखे पैसा बि ॾियां थो। मुंहिंजनि साईं आऊं आहियां छड़ो कबूतर, केॾी महिल हिन कपर केॾी महिल हुन कपर। ख़र्चड़ी जो त पोइ मां वञा गुटको। वाह अल्लाह खुश कंदी 500 जो नोट। अदी बसरा छा, पर तूं जेॾी महिल हुकुम कंदे सॼी आका वठी ईंदुसि। ॾोकड़ रुगो ॾिजां पापा। बसरा पंहिंजे भाउ कबूतर खे सम्झाए छॾ, अॼु खां पोइ उहो हिन घर में न ईंदो। जी आयो न त 2 टंगू भनी छॾींदोमांसि। छाते या सुबुह लाको टर लाती कई हां? ॻाल्हि छा आहे? उहा बि घणी लाइ न ॾेखार। हे घर सरदार साईं मूंखे ॾिनो आहे, मूंखे। ऐं कबूतर मुंहिंजो भाउ आहे, ईंदो लख दफ़ा ईंदो। तोखे ॾेखार मुंहिंजे भाउ खे। बसरा तुंहिंजो भाउ बेहया वा, हुन मुंहिंजी ज़ाल में अखियूं विधियूं ने। मां हुनजी 2 अखियूं कढी कुतनि खे खाराए छॾींदुसि। कबूतर मुंहिंजो सॻो भाउ आहे, मुंहिंजे अबे जो पुटु, अम्मा ॼाओ। तूं हुन ते तोहमत हणी पियो, शर्म कोन थो अचे? बसरा कबूतर बेबी में अखियूं विधियूं ने, इहा ॻाल्हि सुठी कोन्हे। शर्म कर बेगा, शर्म कर। पंहिंजे ज़ाल ते तो शक करें पियो। हूं अब तुंहिंजी बेबी ॾिसण में ईंदी त को अख रखंदुसि न। मुआ बेगा मूं ते इल्जाम न हणो, न त मां ऐं बसरा मिली करे तुंहिंजी अहिड़ी हालत कंदियूंसे त दुनिया में को बि मर्द ॿी शादी न कंदो, ये सुॼाए छॾींदीसीं। मुंहिंजी गैरत खे न ललकारियो। मां वॾो ॾींगो माण्हू आहियां, जेकॾहिं मूंखे कावड़ आई न त मां ॿाहिरि हलियो ईंदोसांव। बस तुझे गैरत जो दंग भी ऐसी थई न। बसरा जड़ी कचे तेड़ी पके, मोटा फकीर फिरंदा था वतन, ॾिठी से तुझी गैरत। अच्छा, हिन जो मतलब त शामीर के कत्ल कयो वियो, पर आखिर हुन तहकीक छो न कई? जरूर कातिलन खां पैसा खाधा हूंदई, छो त पैसो आहे त सब कुछ आहे। तव्हांजे अचण सां असांजा असली ठठ थी विया। सूबेदार सुखियो हो, ईमानदार माण्हू, उनजे हूंदे असां असली बुख मरी वियासीं। साहब तव्हांजे अचण खां पोइ मस वञी कुझु सावा थिया। जाफर इहो सुखियो कल वञी ईमानदार थियो आहे, इनखे मां चङी तरह सुञाणा। वॾो राशी हो, वॾो। सरदार शाह ज़मान वारा तव्हांजूं बदलियूं कराइण जे कोशिश में अथव। साहब जेकॾहिं तव्हांजी बदली थी वई त पोइ असांजो छा थींदो? जाफर खान बदली असांजो ॾाज आहे, मां जिते बि वेंदुसि सूबेदार थी वेंदुसि, मूंखे का परवाह कान्हे। साहब पोइ बि सोचां त सही थो न त आख़िर असांजो थींदो छा? फिक्र न कर जाफर, जिते पीर मुजन जहिड़ा माण्हू हूंदा
उते तव्हां बुख न बनंदव। पर तूं फिकिर न कर, मुंहिंजी बदली कान थींदी। इहे वॾेरा मूंखे कुझु बि न करे सघंदा। मां त अहिड़ो कमु ई न कंदुसि जो वॾेरा मुंहिंजी मुखालिफ़त कनि। अञा बि मां उन्हनि जी सपोर्ट कंदुसि। अलाह करे तव्हांजो किलो क़ाइमु हुजे। हा जाफ़र, बाक़ी रही ॻाल्हि शाह ज़मान जी, इन लाइ सोचां थो त इन सां घटि न थिए। मूं दिलावर जा नवां पुराणा सभु केस खोलिया आहिनि। हाणे ॾिसजांइ त मां हिन जो कहिड़ो हशर थो कयां। दिलावर जो फाइल मां एसपी साहब ॾे मोकिले छॾियो आहे। जॾहिं उहा फाइल वापसि थिए पोइ ॾिसजां त दिलावर जो हशर कहिड़ो थो थिए। साहब ॾींहं ॿिनि में दिलावर जी शादी अथव। भॻ शादी जा मज़ा वठे जाफ़र, हफ़्ते खन में सभु कसरो कढंदोमांसि। छो त पैसो आहे त सभु कुझु आहे। अदा वॾा वनवा सुभाणे आहे। तेसि ताईं खेरनि सां बाबल साईं बि पहुची वेंदो। तव्हां फिक्र न कयो। हाशिम, फिक्र कीअं न करियां? न तोखे को फिक्र आहे न को दिलावर खे। मां ऐं सुमर ऐं पोड़ा मस छा करे छा कयूं? शादीअ जा हज़ारे कम थींदा आहिनि। अदा वॾा सभु कम थी वेंदा। शाम ताईं बाबल साईं बि पहुची वेंदो। बहादुर बि बाबल साईं सां गॾु आहे। बाक़ी ससी खे मां पाण वठी थो अचां। ठीकु आहे, पर अॼु खां पोइ तूं ऐं दिलावर घर खां ॿाहिरि कोन निकिरंदव। बसि रुगो शादी थी वञे, पोइ जीअं वणेव तीअं वञी कजो। ठीकु आहे अदा वॾा, असां केॾांहुं बि कोन वेंदासीं। काॾे वञी काॾे ॾींदव, पर हे छा? अब हाशिम, तुंहिंजे हूंदे बि हे हाल। न दोलो, न को धमचरो, न को गीचो, न सहरो। सभु ईअं थो लॻे ॼणो शादीअ वारो घर ई न आहे। अदा सुरी रहिजांइ। हाय हाय माई बसरा, शादी वारो घर थई सूमर जो। ही ता कुंवारे तो घर। पर हाणे जेकॾहिं तूं आई ही त हाणे को मौलूद ॿुधा, को नात ॿुधा। अड़े अपा तोखे सदाई चर्चन भोगन इहो नथो पुछे पियो त मां कीअं आई आहियां। मांखे मोकिलियो आहे साइण रेशम। फार्म वारे कमरे में पीर करामत जा सभु मिल्कियत वारा कागज़ पिया आहिनि। सुरेशम चयो त इहे कागज़ हाशिम ताईं पहुचा। अबा सॼो ॾींहुं मुंहिंजा तारा बि सावा थी विया। इहे इन्हे पीर मुचन जा माण्हू इर्क फिरक फार्म हाउस ते लॻी पई आहे। मूंखे वठी न लॻो जो उहे कागज़ कढां। माई बसरा तूं फिक्र न कर। ये कागज़ रात मां पाण खणी ईंदुसि। थोड़ वञी पाइनि इहे कागज़। शादीअ ताईं तूं केॾांहुं बि कोन वेंदे। ठीकु आहे अदा वॾा, मां कोन वेंदुसि। ये कागज़ ॾियां थो साईं दाद खे। साईं दाद पाणे खणी वेंदो। पर मां ॾिसां त साईं दाद आहे किथे। अदा छोकिरी काथे आहे मीरा? अरे अंदर कमरे में थी। हाँ, मां विद्या